हिक अनोखी तहक़ीक़ में पतो लगायो वियो आहे त मर्द डॉक्टरनि जे भेट में औरतूं बहितर ऐं वक़्त सिर इलाज कंदियूं आहिनि। डॉक्टराणियुनि जे इलाज जे करे घणा मरीज़ मौत खां बची वेंदा आहिनि। डॉक्टर जे पेशे सां वाॻियल माण्हुनि मर्दनि ऐं औरतुनि जी ज़िम्मेवारी हूंदी आहे त हू न रुॻो मरीज़ जो तिबी इलाज कनि पर खेनि हिमथाइनि ऐं संदनि मुमकिन सार संभाल कनि। मरीज़नि खे फ़ौरी वक़्त सिर तिबी इमदाद ॾियणु हिक डॉक्टर जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। अमरीकी माहिरनि 2016 खां 2019 ताईं लखे मर्दनि ऐं औरतुनि जे रिकॉर्ड, संदनि बीमारी, संदनि इलाज ऐं मौत समेत सिहतयाब थियण बाबति जांच कई। माहिरनि जिन मरीज़नि जो रिकॉर्ड ॾिठो उन्हनि में 4.5 लख खां वधीक औरतूं ऐं 3.25 लख मर्द हुआ। माहिरनि सभिनी मरीज़नि जी बीमारी, खेनि ॾिनल दवा ऐं इलाज समेत सिहतयाबी ऐं मौत जी शरह कढी। माहिरनि ॾिठो त कहिड़े डॉक्टर जे इलाज सबबि मरीज़ वधीक सिहतयाब थिया या कहिड़नि डॉक्टरनि जे करे मरीज़ मौत जो खाज बणिया। मजमूई तौर ते इहो ॾिठो वियो त औरतुनि पारां मरीज़नि जो बहितर इलाज कयो वियो, जंहिंजे करे मरीज़नि जे मौत जो अंगु घटिजे थो। असांजे मुल्क में डॉक्टर बणजण जी ख़्वाहिश रखंदड़ मर्दनि तोड़े औरतुनि खे इन मंज़िल ताईं पहुचण लाइ वॾा कुशाला करणा पवंदा आहिनि, छो त ही अहिड़ो शोबो आहे जंहिंजा तालीमी ख़र्च आम माण्हूअ जे सघ खां वधीक आहिनि। इहो ई सबबु आहे जो केतिरियूं ई नारियूं पंहिंजो डॉक्टर बणजण वारो ख़्वाबु पूरो नाहिनि करे सघंदियूं। तहक़ीक़ी नतीजनि मां ख़बर पए थी त मर्द डॉक्टरनि में मरीज़नि जे मौत जी शरह वधीक आहे। इन जो मुख्य सबबु इहो आहे त मर्द मरीज़ जो वक़्त सिर इलाज न करे रहिया आहिनि। इहा ॻाल्हि बि साम्हूं आई त मर्दनि जे भेट में औरतूं वधीक बीमारियुनि सबबि मरी वेंदियूं आहिनि। इन जो इम्कानी सबबु औरताणियूं बीमारियूं आहिनि जिन खे मर्द दुरुस्त नमूने समझी न आहिनि सघंदा। पाकिस्तान में बि औरतुनि खे सिहत जा मसला वधीक आहिनि। सिंध में औरतुनि जे सिहत जे हवाले सां कमु करण जी वधीक ज़रूरत आहे। बहिराड़ी वारनि इलाक़नि जे औरतुनि खे अस्पताल में डॉक्टर मौजूद न हुजण जी सूरत-हाल खे मुंहुं ॾियणो पवे थो ऐं केतिरा ई अहिड़ा वाक़िआ पेश अची चुका आहिनि जिन में मरीज़ डॉक्टर या डॉक्टराणी न हुजण सबबि दम ॾेई छॾींदा आहिनि। वक़्त सिर इलाज न करणु हिकु मुख्य सबबु आहे। तहक़ीक़ मूजिबि मजमूई तौर ते डॉक्टराणियूं मरीज़ जो वक़्त सिर ऐं बहितर इलाज कनि थियूं। हू औरतुनि जे बीमारियुनि ऐं पेचीदगियुनि खे सुहिणे अंदाज़ में समझी वेंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो इन्हनि जे मरीज़ औरतुनि जे मौत जी शरह घटि हूंदी आहे। तहक़ीक़ ऐं हक़ीक़तुनि खे नज़र में रखंदे मुल्क में शागिर्दाणियुनि खे तिबी तालीम ॾांहुं आणण लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। तालीमी इदारनि में ख़ासि तौर ते मेडिकल जे शोबे में शागिर्दाणियुनि जी रसाईअ खे वधीक सवलो ऐं सस्तो बणाइण जी ज़रूरत आहे। बहिराड़ीअ जे शागिर्दाणियुनि लाइ आला इदारनि में सीटुनि खे वॾे पैमाने ते वधाइण जी ज़रूरत आहे ऐं इदारनि मां सिफ़ारिश कल्चर जे शिकायतुनि खे ख़तमु करण लाइ सिहत खाते जे आला अमलदारनि तहरुक वठण जी ज़रूरत आहे।